न्यूज़ आहिनि आसमां सां शेयर करे रहिया आहियूं। मरीर जी अदालत फ्रॉड केस में पीटीआई अॻवान अली ज़ैदी जी बरियत बाबति दरख़्वास्त रद्द कंदे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते अली ज़ैदी खे पुलिस हवाले करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मरीर मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार खां। मीर ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि, वधीक इन हवाले सां अपडेट कजो। जी अनिला, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी वज़ीर पीटीआई सिंध जे सदर अली ज़ैदी खे जेको आहे इब्राहिम हैदरी थाणे ते जेको केस आहे फ्रॉड जो कयो वियो उन हवाले सां अॼु मलीर जी अदालत में पेश कयो वियो, जिते जेको आहे मलीर में जी अदालत में सभी जेके आहिनि कारकुन ऐं अॻवान जेके आहिनि उहे हुते पहुतल हुया ऐं उन्हनि जेको आहे एहतजाज बि कयो ऐं नारेबाज़ी बि मलीर अदालत जे अहाते में कई त अली ज़ैदी खे आज़ादु कयो वञे ऐं जॾहिं अली ज़ैदी खे मलीर जी अदालत में पेश कयो वियो ऐं दलाइल थिया त उन खां पोइ जेको आहे पुलिस जेको आहे 7 ॾींहनि जे रिमांड जी दरख़्वास्त पेश कई, जॾहिं त अली ज़ैदी जे वकील पारां जेको आहे उन केस खे ख़तमु करण जी दरख़्वास्त पेश कई, पर मलीर जी अदालत जुडिशनल मजिस्ट्रेट 11 जेको आहे पुलिस जी दरख़्वास्त ते जेको आहे अमल कंदे 3 ॾींहनि जो जेको आहे जिस्मानी रिमांड ते जेको आहे अली ज़ैदी खे मलीर पुलिस जे हवाले करे छॾियो आहे, जंहिं ते हींअर सख़्त घेरे में अली ज़ैदी खे जेको आहे पुलिस जेको आहे खणी थी वञे। जी वॾी महिरबानी मीर ज़ुल्फ़कार तफ़सील ॾियण जे लाइ।